औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या सय्यदी या रसूलल्लाह। सभ खां पहिरियां असीं अंजुमन तलबा इस्लाम जे तरफ़ां रीजनल प्रेस क्लब शिकारपुर जी नई चूंडियल बॉडी खे मुबारकबाद पेश कयूं था। असां सां गॾु अंजुमन तलबा इस्लाम पाकिस्तान जा मरकज़ी सदर बिरादर मोहतरम जनाब अब्दुल सलाम आवान साहब, उन्हनि सां गॾोगॾु मोहतरम बिरादर ज़ियाउद्दीन रज़ा कादरी साहब, जेके असांजी अंजुमन तलबा इस्लाम लाड़काणे डिवीज़न जा रहनुमा आहिनि, ऐं उन्हनि सां गॾोगॾु मुंहिंजे सॼे हथ खां बिरादर वाजिद अली सुल्तानी साहब, जेके असांजी अंजुमन तलबा इस्लाम शिकारपुर जा जॉइंट सेक्रेटरी आहिनि, ऐं खॿे हथ खां असांजो अंजुमन तलबा इस्लाम शिकारपुर जा प्रेस तर्जुमान एहसानुल्लाह मारफाणी। असीं सॼे वफ़द अवां वटि पहुता आहियूं ऐं इंतिहाई असीं शुक्रगुज़ार आहियूं रीजनल प्रेस क्लब शिकारपुर जे तमामु उहिदेदारनि जा, ख़ुसूसन प्यारे भाउ ज़ख़्मी अब्दुल रशीद महर साहब जिन जा, जिन असांखे इज़त ऐं मान ॾिनो। अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस जो मक़सदु सभ खां पहिरियां त अंजुमन तलबा इस्लाम जो 1968 में बुनियादु पियो ऐं हाणे 2025 हले थो, 57 साल मुकमल थियण जी ख़ुशी में अंजुमन तलबा इस्लाम शिकारपुर जे तरफ़ां जशन योम तश्कील अंजुमन व इश्क़ रसूल तलबा सेमिनार मुनक़िद करणु वञूं पिया। ऐं उन सां गॾोगॾु असांजा मरकज़ी सदर साहब असां सां गॾु आहिनि ऐं अहम प्रेस कॉन्फ्रेंस उहे ई कंदा, ऐं ख़ुसूसन दिल्ली शिकारपुर जा जेके असां वटि हालात आहिनि इंतिहाई ख़राबु आहिनि। आए ॾींहुं अगवा फुरू धाड़ा जी जेके वारदातूं आहिनि उन्हनि में इज़ाफ़ो थींदो वञे पियो। असांजी प्रेस कॉन्फ्रेंस जे लाइ मां गुज़ारिश कंदुमि क़ाइद तलबा बिरादर जनाब अब्दुल सलाम आवान साहब, मरकज़ी सदर अंजुमन तलबा इस्लाम पाकिस्तान, जेके त हू प्रेस कॉन्फ्रेंस। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमामु मशकूर आहियां रीजनल प्रेस क्लब जे तमामु साथियुनि जो ऐं लाइक़े मुबारकबाद आहिनि सभिनी दोस्तनि खे जेके नई चूंडियल नुमाइंदगी तौरु रीजनल प्रेस क्लब शिकारपुर में दोस्त आया आहिनि। ऐं अंजुमन तलबा इस्लाम पाकिस्तान सतह ते हिन टाइम 57 योम तश्कील अंजुमन ऐं इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह जे लाइ पूरे पाकिस्तान जे अंदरि जो है असांजा प्रोग्राम हलनि पिया, सेमिनार हलनि पिया। उन शइ खे मद्देनज़र रखंदे शिकारपुर जे अंजुमन तलबा इस्लाम जा असां जेके बि साथी आहिनि उन्हनि अॼु केक कटिंग सेरेमनी जो प्रोग्राम कयो आहे ऐं 2 ॾींहंनि जो हिकिड़ो असांजो दौरे जो शेड्यूल बि आहे, जंहिंमें असां डिवीज़न लाड़काणे जो ओवरऑल असांजो दौरो बि थींदो, तमामु असांजे तंज़ीमी साथियुनि सां मुलाक़ातूं थींदियूं ऐं इलाइक़ी सतह ते जेके हिन टाइम असांजा मामलात आहिनि सभिनीनि खे जेको आहे ज़ेर गौर रखियो वेंदो। हिन टाइम शिकारपुर जे अंदरि असां मौजूदु आहियूं। शिकारपुर जा हालात ऐं सिंध जा हालात बख़ूबी मीडिया ते हर वक़्तु सरगर्म रहिया आहिनि, लेकिन हिन वक़्तु असांखे वधि में वधि जेकी दुश्वारी असांजे आला ऐवाननि खां इहा आहे त असांजे तमामु तर साथी जेके बि आहिनि, चाहे स्कूल कॉलेजिस जा हुजनि, तालीमी इदारा हुजनि, उहे हिन टाइम असांजा डैमेज थी चुका आहिनि। उन तरफ़ कंहिं बि हुकूमती पार्लिमानी हवाले सां का देखभाल न आहे, को उन्हनि खे कोई रिलीफ न आहे जो असांजा जेके नौजवान साथी तालीमी हिसाब सां जेके माहौल में रहनि था उहे ग़ैर महफ़ूज़ आहिनि। ऐं उन खां अलावा असां हिकु ॿी शइ हिन टाइम हुकूमत सिंध खां मुतालबो था कयूं त तव्हां पंहिंजे नई गवर्नमेंट सिंध जे अंदरि मेरिट खे जेको आहे न पामाल करे छॾियो आहे। असांजा उहे नौजवान साथी जेके ग़रीब आहिनि, पंहिंजे हणा हर शइ खपाए आला तालीम हासिल करण जे लाइ उहे वॾी कोशिशूं कनि था, अकेडमी जॉइन कनि था पिया, कॉलेजिस ऐं प्राइवेट सेक्टर जे अंदरि वञी करे तमामु महांगियूं फीसूं जमा कराइनि था, लेकिन जॾहिं हू आला क़िस्म जी डिग्री हासिल करे जॾहिं हू फारिग थी अचनि था पिया त नौकिरी जी आड़ में हिकु अहिड़ा त माण्हू उते वेठा आहिनि जेके उन्हनि खां डिमांड करे जेको आहे न उन्हनि जी जेको आहे लताड़ थिए थी पई। जेके असांजा महिनत कश ऐं मज़दूर तबिके जा निकिरंदड़ असांजा तलबा साथी आहिनि, उन्हनि जे हक़नि जे मथां जेको आहे धाड़ो लॻे थो पियो। त इहा शइ असांखे वॾे में वॾी मायूसी कोन पैदा करे थी पई गवर्नमेंट जे तरफ़ां। असां इहो चाहियूं था त सिंध गवर्नमेंट इन्हनि सतहनि ते पंहिंजे अंदरि वेठल जेके ग़ैर तरीक़े सां इस्तेमालु कनि था पिया निज़ाम खे, उन जे अंदरि थोरो नज़रसानी कनि। ऐं उन खां अलावा असांजा तलबा साथी जेके हिन टाइम नौकिरियुनि जे हवाले सां मायूसी जो शिकार आहे, उन्हनि खे को हौसला अफ़ज़ाई मिली सघे।
त हिन टाइम बाक़ी मामलात बि तव्हांजे साम्हूं आहिनि। हिन टाइम अगवाकारी हुजे, फुर हुजे, लुटमार हुजे, उहे असांखे अलॻि सां परेशान कई बीठा आहिनि जो असांजा हिन टाइम कानूनी इदारा जेके बि आहिनि सभई गैर फ़ाल थी चुका आहिनि ऐं उहे पंहिंजे कमकार में को इंट्रस्ट न आहे, को माना हिकु सिंसियरिटी न रही उन्हनि में, जेके उहे पंहिंजे आवाम जो सही तरीक़े सां जेको आहे जान माल जो तहफ़ुज़ करे सघनि, उन्हनि खे हिफ़ाज़त ॾेई सघनि। त हिन टाइम वॾो इशू जेको असांजो सिंधु कैनाल जे मथां जेको कब्ज़ो कयो पियो। सिंध पहिरियां ई असां जेके आहिनि काफ़ी शयुनि खां महरूम आहियूं, उन खां वधीक असांखे महरूम पाणी खां महरूम करे असांजी ज़राअत खे जेको आहे वॾे में वॾो नुक़सानु जेको आहे ॾिनो थो पियो वञे। त अॼु तलब इस्लाम हिन टाइम सरापा एहतजाज आहे हर हवाले सां। जेके सिंध जे अंदरि जेको आहे फुर लुट हले थी पई, जेके मामलात हलनि था, सभिनी जे लाइ असां जेको आहे न रीजनल जेको आहे लाड़काणे जी सतह ते असांजा प्रोग्राम ऐं सेमिनार हलंदा पिया। इंशाअल्लाह इहे असांजा अॻिते जारी ऐं सारी रहंदा। तलबा इस्लाम हिन वक़्तु निसफ़ सदी क्रॉस करे चुकी आहे ऐं उनजी सरगर्मी, उनजी जेको टाइम पीरियड रहियो आहे तमामु आला क़िस्म जो रहियो आहे। त हिन टाइम असांजे जेके बि स्टूडेंट तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे हिन टाइम गैर फ़ाल करे छॾियो आहे। गवर्नमेंट सतह ते उन्हनि उनखे पाबंदी आयद करे छॾी आहे। जॾहिं त हमेशह हर मुल्क जी जेकी ताक़त हूंदी आहे उहा स्टूडेंट विंग हूंदी आहे ऐं स्टूडेंट ई पंहिंजे क़ौम मिलत खे हिकु माना नओं खून ॾेई करे उनखे जेको आहे ताक़त ॾिए थो पियो। त हुकूमत जे तरफ़ां इहा हिकु नाअहली आहे जो उन्हनि असांजे तंज़ीमनि स्टूडेंट ते पाबंदियूं आयद करे ऐं जेको आहे पंहिंजे मुल्क खे कमज़ोर करण जी हिकु कोशिशि कई पई वञे। त असां चाहियूं था त असां अंजुमन तलबा इस्लाम जे प्लेटफॉर्म तां जेके बि असांजा जेके साथी आहिनि उन्हनि खे हिकु हुकूमती सतह ते जेको आहे फ़ाल कयो वञे ऐं जेके आहिनि असांजी सरगर्मियूं बज़ाहिर क़ौम मिलत जे लाइ फ़ाइदेमंद आहिनि ऐं असांजा तलबा साथी हिन टाइम मायूस कोन आहिनि जो उनखे हुकूमती सतह ते का जेको आहे न इजाज़तनामो न आहे त असां सरेआम जेको आहे तंज़ीमी सतह ते जेको असां को मामलात करे सघूं। त हिन टाइम हुकूमत जे तरफ़ां स्टूडेंट विंग खे जेको आहे गैर फ़ाल कयो वियो आहे। तव्हां सां अर्ज़ु कई त हिन टाइम असांजा तलबा साथी तमामु मायूस कुन माहौल मां गुज़रनि था पिया, जंहिंजो मेन कारण इहो आहे त उन्हनि खे उन्हनि खां पंहिंजा हक़ नथा मिलनि पिया, उन्हनि खे पंहिंजो रिलीफ नथो मिले पियो। स्कॉलरशिप सारो हिकिड़ो ढोंग आहे ऐं हिकु वर्बली तरीक़े सां उन्हनि जो बसि हिकिड़ी एडवर्टाइज़मेंट हले थी पई ऐं पंहिंजे खाइण जा हिकिड़ा ज़रिया आहिनि उन्हनि जा। जॾहिं त अवामी सतह ते को अहिड़ो असांजे तलबा साथियुनि खे को बि अहिड़ो रिलीफ नथो मिले पियो, चाहे स्कॉलरशिप जे हवाले सां हुजे या वरी जेको आहे डिग्री होल्डर कंप्लीट करण खां बाद में को जॉब जे हवाले सां हुजे। जॾहिं बि असांजे हिन सिंध जे अंदरि जेको तलबा साथी जे हक़नि ते जॾहिं धाड़ा लॻनि तॾहिं ई असांजो सिंध हिन टाइम जेको आहे न पसमांदा इलाइक़े में जेको आहे न दाख़िल थी वियो आहे। हिन टाइम असांजा मामलात तव्हां ॾिसो था पिया त खाना जंगी जी तरफ़ वञे थो पियो। हिन जो मेन कारण इहो आहे त असांजी तालीम खे वधीक जेको आहे अञा तक़वियत ॾियणु खपे। अच्छा, इन जे बारे में का प्लानिंग तव्हां तंज़ीम जी तरफ़ां आहे त माना या माज़ी में के तारीख़ूं हलायूं हुजनि तव्हां या मुस्तक़बिल में का अहिड़ी प्लानिंग जो शागिर्दनि खे रिलीफ ॾियण जे हवाले सां? असांजे शागिर्द मुहिम जे हवाले सां काफ़ी शहादतूं असांजे हिसे में आयूं आहिनि। मतिलबु इस्लाम पंहिंजे आला डिक्टेटरशिप जे दौर जे अंदरि बि आवाज़ु बुलंद कयो हक़ ऐं सच जे लाइ ऐं सिंध जे आवाज़ु उथारण जे लाइ पंहिंजे हक़नि जे लाइ हर मुमकिन कोशिशि कई ऐं उन्हनि पंहिंजे जानियुनि जा नज़राना ॾिना ऐं अॻिते बि असांजी इहा ई कोशिशि आहे त इंशाअल्लाह असांजा तमामु साथी आहिनि मतिलबु इस्लाम जा सिंध पूरे पाकिस्तान जे अंदरि हर वक़्तु पंहिंजे तलबा साथियुनि ऐं जेको आहे क़ौम मिलत जी पासदारी जे लाइ कोशा में आहिनि।